अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावा संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ। इखलाकी कदरन का सवाइ रियासतूं इंसाफ़ फ़राहम नथियूं करे सघनि। तारीख़ शाहिदायत करप्शन ऐं इखलाकी कदरन जे ख़ात्मे रियासतुनि खे तबाह कयो आहे। इंसान ऐं कानून जी हुक्मरानी खां सवाइ रियासतूं बंजा जो शिकार थी वेंदियूं आहिनि। सेनेट चूंडुनि खां ज़ाहिर थियो त असां इखलाकियात जी लिहाज़ सां पुठिते वञी रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बयानु। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 53 मरीज़ फौत। हयाती विञाईंदड़ जो अंगु 13,377 थी वियो। 2,258 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसिस जो अंगु 5,97,497 ताईं पहुची वियो। फाल केसिस जो अंगु 17,627 आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,276 मरीज़ कोरोना मां सिहतियाब थी विया। मजमूई तौर सिहतियाब मरीज़नि जो अंगु 5,66,492 थी वियो। नूरियाबाद लग मोटरवे ते बीठल कार के पोयां ईंदड़ अणॼातल गाॾी जो टक्कर। हिकु ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप गुलशन हदीद वासी हसन अली गडाणी तौर थी आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कश्मीर भरिसां कचे वारे इलाइक़े में पुलिस जो ऑपरेशन। पुलिस पारां मोचको वारे इलाइक़े में अगवा थी वियल रहीम यार खान वासी फयाज़ अहमद के बाज़ियाब कराने जी दावा। साले पटवे जो गोट डॉक्टरों में मुबैना कार इल्जाम है। डेर था भाजाई कतल डेर ज़ाहिद शंबाणी घुटा ॾेई पंहिंजी भाजाई काकी शंबाणी के कतल कयो। और जो लाश पोस्टमार्टम लाइ रोहिड़ी अस्पताल मुंतकिल। पीर जो गोठ लॻो गोठ मलंग मंगरियो में नौजवान घर भातियुनि खां नाराज़ थी आपघात करे छॾियो। इंटर जे शागिर्द जावेद मंगरियो ज़हर पी ज़िंदगी जो ॾींहुं उजाए छॾियो। आई गढ़ी हसन में जो हज़ार खान खोसो में उरड़ी बिगे वधी हिकु ॿार फौत। हफ़्ते अंदरि उरड़ी बिगे फौती ॿारनि जो अंगु 4 थी वियो। ॻोठ में 3 सालनि जी सानिया ऐं 4 वरनि जी रज़िया फौत थी वयूं।